असां सालनि खां इहो मुतालबो कंदा पिया अचूं त असांजा माण्हू आख़िर आहिनि किथे ऐं रियासत चवे थी त असां वटि न आहिनि। अगरि रियासत चवे थी या क़ौमी कारकुन जेके बि माण्हू घुमनि उन्हनि वटि न आहिनि त इहो बि फ़र्ज़ु रियासत ते थिए थो त उन्हनि जो तहफ़ुज़ करे ऐं असांजे माण्हुनि जी वापसी मुमकिन करे। सो असां बार बार इहा ॻाल्हि कंदा था अचूं असांजे माण्हुनि ते को ॾोह आहे त उन्हनि खे अदालतुनि में आंदो वञे। उन्हनि जी फैमिलीज़ तमामु घणी परेशान आहे। पुराणे नमूननि माना रोई रोई उन्हनि जी अखियुनि जा ॻोढ़ा सुकी विया आहिनि, उन्हनि जो नूर हलियो वियो आहे, पर उन्हनि जा पुट उन्हनि जा बच्चा उहे अञा ताईं नथा अचनि। असांजो जेको ही मार्च आहे उहो वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध सुजागी फोरम पारां गॾियल मार्च आहे। सिंध बलोचिस्तान ऐं पख्तूनख्वा मां जेके बि सियासी समाजी कारकुन उस्ताद शागिर्द पोरत मज़दूर जेके खंबे गुम कया विया आहिनि, असांजो मुतालबो इहो आहे त इहो जेको खंबे गुम करण वारो मसइलो आहे उहो इंसानी हक़नि जो जेको आलमी पधरनामो आहे उनजी हीअ रियासत सिग्नेचरी आहे, उनजी भनकड़ी आहे। उन सां गॾोगॾु ख़ुदि हिन रियासत जो ठाहियल आइन आहे, उनजे आर्टिकल 10 में लिखियल आहे त बाबा जेकर के माण्हू ॾोही आहे जंहिं ते को इल्ज़ाम आहे त उनखे तव्हांखे 24 कलाक जे अंदरि कोर्ट में पेश करणो आहे। मिसिंग पर्सन इंतहाई गैर कानूनी गैर इंसानी फेल। हमारा आइन लोगों को इकट्ठे होने का, उनको अपनी बात कहने का हक देता है। देखिए, हम ये नहीं कहते कि किसी ने कोई जुर्म नहीं किया होगा, ठीक है, लेकिन उसका एक तरीकाकार है। अदालत में आप पेश करें, अब वहाँ से रिमांड लें और तफ्तीश करके अदालत में उसकी रिपोर्ट पेश करें। अदालत इस बात का फैसला करेगी कि किसने जुर्म किया है या नहीं किया। हिते इहो कानून आहे जेकॾहिं इन्वेस्टिगेशन करणी आहे तव्हांखे उहे कलाकनि में शो करिणो आहे। 24 कलाकनि में जंहिं माण्हू खे खंबियो था उनखे ज़ाहिर करे कोर्टनि में पेश करिणो आहे। पर असांजे हिते दोस्तनि खे असांजे साथियुनि खे सालनि जा साल गुज़री विया आहिनि। अयूब कांदड़ो खे 4 साल थी चुका आहिनि। सुहेल रज़ा भट्टी खे त 7 साल थी गुज़रिया आहिनि, उनजी ख़बर ई न आहे किथे। इहो सिलसिलो आख़िर तव्हां कहिड़ी इन्वेस्टिगेशन आहे जेका एतिरे टाइम ते मुकमल नथी थिए। असां जीअं सिंध क़ौमी महाद जे प्लेटफार्म तां वॉइस फॉर मिसिंग पर्सन जे प्लेटफार्म तां इहो मुतालबो था कयूं त तमामु खंबियल क़ौमी कारकुननि खे उहे चाहे सिंधी हुजनि, बलोच हुजनि, पश्तून, फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। अवामी आवाज़ इहो वाहिद चाहे अख़बार आहे चाहे हुनजो चैनल आहे, असांजी मज़लूम असांजा खंबे गुम थियल कारकुननि जे लाइ असां सां गॾु आहे। चाहे असां इन मांगर मच मलिक रियाज़ ख़िलाफ़ एहतजाज में उते बि असां सां गॾु आहे अवामी आवाज़ आहे। असां इहो ॿुधाइण चाहियूं था त हीउ प्रेस क्लब आहे। असां हिते रातियुनि जूं रातियूं गुज़ारियूं आहिनि, ईद जूं निमाज़ूं असां हिते पढ़ियूं आहिनि पंहिंजे प्यारनि लाइ, पंहिंजे बचनि लाइ। बाबा तव्हां असांजा बचा खणी विया आहियो, असांखे ॿुधायो अगरि उनजो को ॾोह आहे, उनजो को गुनाह आहे त तव्हांजो कानून आहे, तव्हांजो आइन आहे, उन आइन तहत उन ते मुक़दमा दर्ज करियो, उन्हनि खे जेलनि में हणो, उनखे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾियो, पर ज़ाहिर त कयो। जीअं त मुंहिंजे बाबा खे 28 अप्रैल 2017 खां खंबे खणी गुम कयो वियो आहे, जंहिंखे 3 साल ऐं 10 महीना थी चुका आहिनि, जो हिन महिल ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजे बाबा खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। अगरि को जेको ॾोह आहे त तव्हांजा कानून आहिनि, तव्हांजा आइन आहिनि, तव्हांजूं कोर्टूं आहिनि, उन्हनि में पेश कयो न त असांजे बाबा खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। मुंहिंजो भाउ इंसाफ़ दायो जेको आहे त 2017-29 मई ते खंबे वियो आहे, जंहिंखे 3 साल 9 महीना थी चुका आहिनि। त मुंहिंजे भाउ जो को बि पतो न आहे। असां हूअं बि हर रोज़ु लाड़काना प्रेस क्लब ते 2 कलाक एतिजाज कंदा आहियूं ऐं हर माना जेके सिंध जो माना शहर में असां एतिजाज कयो आहे त मुंहिंजे भाउ ते को बि अगरि ॾोह आहे त उनखे पंहिंजे कानून ऐं आइन जे मुताबिक़ उनखे अदालत में आंदो वञे, न त ॿी सूरत ते मुंहिंजे भाउ खे आज़ादु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।